Dinarin सिंध ऐं पाकिस्तान जी ॿियनि शहरनि जी करमपुर में बि जेके रेडियो जे सॾ ते सकाफ़ती जी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वञे सकाफ़ती रैली में शहर इलाइक़े जा सियासी समाजी ऐं शागिर्द अॻवान मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि खां पुछंदासीं त जेको जेको सकाफ़ती रैली आहे 6 दिसंबर कहिड़े हवाले सां ऐं कहिड़े नमूने मल्हायो वञे अॼु था अॻवाननि सां ॻाल्हायूं जैन मिट्टीअ जी खुशबू में जातो जैन साइकिल के सेलिब्रेट में जातो ऐसा भला असां सिंधी लाज इधर जी बराबर आहे असां सिंधी जिथे भी रहूं था पूरी दुनिया में सिंध जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे हर सिंधी पंहिंजी ख़ुशीअ मञा अॼु वारे ॾियार ते झूमे बिल्कुलु जीअं त असां टोपी ऐं अजरक उहे गिफ्ट बि कंदा आहियूं तमामु पुरजोर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं ऐं हिन ॾियारे खे असां ईद जीअं मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं हर साल जीअं हिन साल बि मल्हायूं पिया ऐं आईंदा बि इनशाला हिनखे अहिड़े ई तरीक़े सां ईअं ई पुरजोर तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां वधि में वधि घुराईंदा आहियूं जेकी प्रोग्राम महिरबानी अव्हांजी जेकी सभु जी जेको आहे आयो आहे 6 दिसंबर 6 दिसंबर की असां ॾिसंदा आहियूं ऐं तमामु ख़ुशी थींदी आहे त असांजा सिंधी भाइर हिन मंच ते शरीक थी हिते गुज़ार कंदा आहिनि अॼु असांखे कई आहे असांजा भाइर गॾिया आहिनि आहे इनशाअल्लाह आईंदा ईद वांगुरु मना रहे हैं तमाम खुशी खुश था साईं कुछ मौजूद माशूर माण्हू आवाम आहे जेका असां गॾु आहे जेके किलर सां गॾु सभिनी खे असां मल्हाए रहिया आहियूं नेक्टारी हाणे नेक्टारी हाणे असां हर साल पेई मल्हाए रहिया आहियूं साईं सकाफ़त ऐं असांजे सियासी मज़हबी इलाइक़ाई ऐं शागिर्द अॻवाननि जो चवणो असां 18 रेडियो जे सथ ते पाकिस्तान ऐं सिंध ॿियनि शहरनि जी करमपुर में सकाफ़ती दिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं था हीअ असां सॼी क़ौम जी क़ौमी ईद आहे असां हुनखे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए दुनिया में इहो पैगाम ॾियणु चाहियूं था सिंधी हज़ारे साल पुराणी सकाफ़त जा माली वारिस आहिनि असां इहो अज़म बि कयूं था त हिन साल जीअं हर ईदर साल असांजी सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां